नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ॾींदा हलूं त PTI हुकूमत जो रात जी उंदहि में अवाम ते वार पेट्रोल ऐं डीज़ल 8 रुपया ऐं गासलेट सवा 6 रुपया महांगो करे छॾियो। 1 नवंबर ते तेल जे अघनि में वाध न करण ऐं क़ीमतूं बरक़रार रखण जो क्रेडिट खणंदड़ हुकूमत 4 ॾींहनि बाद अवाम ते पेट्रोल बम किरायो। पेट्रोल 8 रुपया 3 पैसा महांगो थियण बाद फी लीटर 145 रुपया 82 पैसनि जो थी वियो। डीज़ल जी क़ीमत में 8 रुपया वाध खां पोइ फी लीटर 142 रुपया 62 पैसा फी लीटर थी वियो। गासलेट 6 रुपयनि जी वाध खां पोइ 116 रुपया 53 पैसा फी लीटर मुक़रर। हुकूमत नोटिफिकेशन कंदे चयो आहे त अवाम खे अॻी घणो रिलीफ ॾेई चुका आहियूं। आलमी मार्केट में तेल महंगो थियण सबब कीमतूं वधायूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।